मीरपुर बुरड़ो भरसा गोट अली मुराद अबड़ो में कायम स्कूल जी इमारत ज़बून हाल हुजण ऐं उस्तादनि जी गैर हाज़िरी सबब ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे केसर टामरी। में इंतज़ामिया जी नाअहली ऐं लापरवाही सबब ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। स्कूल कचो हुजण ऐं स्कूल जो टीचर गैर हाज़िर हुजण जे करे ॻोठाणा सख़्त परेशान आहिनि। स्कूल कचो हुजण जे करे ॿार वण हेठां तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। बिल्डिंग आ न चाहे उस्ताद पगार वतियूं हलियो थो वञे, महीननि जा महीना गुम। ॿार छा पढ़नि, बसि इन जे करे त मदरसे मोकिलिया आहिनि। चए थो मां बदिली कराईंदुमि, हीअं कराईंदुमि, अञा दड़का थो ॾिए पियो। हाणे छा पढ़नि, न बिल्डिंग आहे न छा आहे, उस ते वेठा आहिनि ॿार ॿॿरनि हेठां। कुझु मदरसे विया आहिनि, कुझु हिते आहिनि। 50 ॿार थी वेंदो, उस्ताद न आहे त पोइ मदरसे हलिया वञनि था। हिते मुंडऊं उस्ताद 2 ॾींहं 3 ॾींहं अचे थो त वरी हलियो थो वञे, पघार वरितो आहे। वण हेठो ॿार पढ़नि था, न बिल्डिंग आहे न छा, पुराणो कचो ठहियलु आहे। स्कूल असांजो कॾो वठी ईअं हले थो छड़ो। स्कूल कोन्हे असां वटि, कचो स्कूल आहे। ॿार वण जे हेठि वेठा आहिनि छांव में, न असांजी बिल्डिंग मंज़ूर आहे न छा। ऐं जेके PM अचंदा आहिनि वटि वरितियूं पंहिंजो कमु कढी हलिया था वञनि। उस्ताद बि जेको महीने में अचे थो पघार वरितियूं वरी मुंहुं ई नथो करे पियो। असांखे ॿियो उस्ताद जो बदिली करे को हितां जो जेको पढ़ाए त सही न। इहो हैदराबाद जो आहे, 1 ॾींहुं अचे थो बसि पघार वरितियूं हलियो थो वञे, चए थो जेको खणी थो करे, जंहिंखे दाह जो भले। स्कूल जो असां हेठि वेठा आहियूं, असांजो उस्ताद नथो अचे। असां हेठि वेठा आहियूं, स्कूल कचो आहे असांखे स्कूल कचो हुजण जे करे ॿार वण हेठां तालीम हासिल करे रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त हिन स्कूल जो जेको उस्ताद आहे उहो हैदराबाद रहे थो, उतां जो रिहाइशी आहे। उहो महीने में 1 दफ़ो ईंदो आहे, जेको पघार वठी वापसि हैदराबाद हलियो वेंदो आहे। हिननि नाअहल इंतज़ामिया ऐं हुकूमत खे अपील कई आहे त स्कूल जी बिल्डिंग पकी ॾिनी वञे ऐं को हितां जो उस्ताद मुक़ररु करे ॿारनि जी तालीमी तबाही खां बचायो वञे। कैमरामैन रफ़ीक टावरी सां गॾु केसर टावरी, आवाज़ TV, मीरपुर बुरड़ो।